पहाकनि जे इन सिलसिले में कुछ माण्हू पिणु मशहूर थी वञनि था, जीअं ठारू शाह जो दोसू ऐं दुहल वारो पहाको या कंडियारी जे खदू कलीअ वारा पहाका साहते जे मशहूर पहाकनि में शामिल आहिनि। उहो सोनी घोरियो जेको कन छने डॉक्टर संदीले साहब पंहिंजे मशहूर किताब पहाकनि जी पाड़ में इन जो तालुक़ असल ईरान जे नौशरवान खां पंहिंजे बादशाहीअ सां ॼाणायो आहे, जो उन्हनि जे हरम में कुझु उन्हनि कुझु दुर वग़ैरह जे मोतियुनि जो जेको माना वाला घुरिया त उन्हनि खे ॿुधाईंदो हिते हुते बेन कंदो न इहे कन छीनी छॾींदा वज़नी आहिनि। उन करे पोइ वरी सिंधीअ में जॾहिं उहो आयो त उहो सोनो ई घुरियो जेको कन छने। और हिकिड़ो पहाको आहे चने जन जी चटी अची पुरण ते पई। पुरण ॻोठ नवां जतोई खां परियां हे चने जा उन खां परिते वेठा आहिनि। हे मशहूरु हो त वाह हिकिड़े दफ़े धाड़े लाइ आया धाड़ो करण लाइ, पोइ ॾस त हुननि खे चने जन जो हुयो त चने जन ते वञी माना धाड़ो कनि। पोइ जेको ॾस ॾियण वारो हो उन या सही न सम्झायो या राति जो वॻड़ो धाड़ेल भुलिजी पिया फेरी फिरी हाणे वञी पंहिंजो पुरण ते पिया ऐं पुरण में वॾो धाड़ो करे विया। पोइ जॾहिं सुबुह जो ॻाल्हियूं हलियूं त वाह आया त होॾों जे लाइ हा ऐं करिणो ओॾे कमु हेॾो धाड़ो हेॾे हणी विया त पोइ इहो पहाको तां मशहूरु थियो त चने जन जी चटी अची पुरण ते पई। उन खां पोइ ॿियो हिकिड़ो माना पहाको आहे घुमी सारो ॾे ड्राड़ अची हण टबरे में। बेरूमल महरचंद अडवाणी साहिबु पंहिंजी किताब में हिनखे कोट कयो आहे ऐं इहो हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त पहाको आहे। ॿियो हिकिड़ो पहाको आहे ख़बरूं ई ख़ुदू कले वारियूं। हिकिड़ो किरदारु हूंदो कंडियारे में, असां नंढा हूंदासीं त हुनजो तस्वीर बि उते किथे लॻल हूंदी ऐं फोटोग्राफर वटि पटकियो ॿधल हूंदो, मुछुनि खे ता वॾो ॾया वारो माण्हू हूंदो। पोइ उन लाइ मशहूरु हूंदो त जेकॾहिं मिसाल किथे को ॾाढा मुड़िसियारो कमु थियो कंहिं वञी धाड़ो कयो करे केरु बि वञे पर ख़ुदि थींदे त उन सुबुह जो चवंदो त इहो बि मूं कयो। किथे को चोरी थी वई या ॿियो को मामिलो थियो या को बि वरी अहिड़ो या किथे ॿुधाए त बाबा फलाणी जाइ ते हिकिड़ो वॾो मसइलो हुयो हीअं चोर आया पर हिकिड़ो ॿ माण्हू आहे जिन्हनि चोरनि खे हेॾा ॾंडा हया हीअं कयो हू कयो त उते बि ख़ुदि ड्राड़ हणी चवंदो त बाबा इहो बि कमु मूं कयो। त पोइ उन लाइ मशहूरु थी वियो त बाबा ख़बरूं ई ख़ुदू कले वारियूं, माना जेका ख़बर न माना जेका ॻाल्हि हुन न बि कई हूंदी उहा बि छातीअ ते हथु हणी चवंदो हो इहा बि मूं कई इहा बि मूं कई। त उन निस्बत सां इहा चवणी मशहूरु थी वई ख़बरूं ई ख़ुदू कले वारियूं। दोसू खाह जागीर जो माछी हुयो, सोलंगी हुयो। खाह जागीर दरबेले नौशरे ठारू शाह जे विच ते ऐं वॾो ॻोठु आहे, सोलंगियुनि माछियुनि जो ॻोठु आहे, ॾाढो बहितरीनु ॻोठु आहे। पर मेन ॻाल्हि हूंदी त कंहिंजो बि भतु हुजे कंहिंजो बि विहांउ हुजे हुन में दुहिल शामिल आहे, दोसू उते पहुची वेंदो। उते बिल्कुलु बिना दावत जे बिना कंहिं पंहिंजो हुनजे नचंदो बि ऐं माण्हुनि खे माना पंहिंजे नाच मां माना माण्हू खे ख़ुशि बि कंदो ऐं उन खां पोइ जेको आहे सो पंहिंजे रंग ढंग सां थी वरी पोइ पंहिंजे लाइ माना हथु खाईंदो बि घर बि खणी वेंदो। त उन करे इहो मशहूरु थियो पहाको त दुहिल वॼे ऐं दोसू मुड़े या वरी हिकु थी आहे त दुहिल वॼे ऐं दोसू न नचे। पहाका ऐं चवणियूं सच त कलाम जा उहे ॾीआ आहिनि जिन खे सुगड़नि बि पंहिंजी लोक शायरीअ में ख़ूब ॻायो वॼायो आहे। हू शायरीअ में पहाकनि ऐं चवणियुनि जो इस्तेमालु करे लोक ॾाहप जी हिकु अहिड़ी तमसील जोड़नि था जो ॿुधण वारो हैरान थियो वञे। जेतिरो हुजे झुगे में पियो अहिड़ो गाॾो गेड़ ओधर सोधर ते आकड़ करे न नासूं अदा ट्रेड़ सभु विञाए संगत में न सुञॾे टपड़ सेड़ सवड़ आहर पेर ड्रघेर मता सर्दीअ में सिर वञे। पर अकुल वारो अकुल सां जोड़े ॾींदो जवाब बेअकुल बक कंदो करे होॾ हिसाब सालक समझदार सां थई साहित पल सवाब मिठल ॼट मलूक न थिए थोड़ी ॿधे कंध किताब सम्झण वारा सम्झनि पिया हिकु जुमिले साण जनाब बाक़ी रिढुनि अॻियां रबाब के वॼाईंदे वरिया थिया। साथी खणजे सम्झ वारो जेको ॼाणे ॼाण माण्हू हुजे मोतबर ऐं मणे जंहिंमें माण लबाड़ी लुकमान चए साथी न खणजे साण अवल कुटाए पाण पो लहे सारा संगत जी। पर मर्द न सॾबो मोरा पंहिंजे पढ़ाइण में इज़त वस अल्लाह जे न कपड़नि पाइण में दर्जो मिले थो दाता खां ॿिन खे ठाहिण में शोभन मिलंदी आहे सूर्य सॾाइण में बाक़ी मखण खाइण में खपे मुहांडो महमूद चवे। पर खोदो पंहिंजी खोदाई करे पोइते हणंदो पुरसी राज़ न वठंदो रिंदन खां को तिल पहर यार तरसी तोड़े न कोट पाराइस जर्सी तब हींग ॿुधाईंदो हाजी चए। पर तेज हवा में तके ॾिस त लाम कीअं पई लुॾे वरी
पन पटजी पठान चए थो उन हवा में उॾे मौत बि कॾहिं माण्हूअ खे खणी हणंदो खुॾे अज़ल ईंदी ओचितो था कौनीअ थुॾे कंधीअ कपते छोकर कुॾे अॼु न ॿुॾे त सुभाणे ज़रूर ॿुॾे अकजूं काठियूं घर टिमड़ो ऐं रोणा ॿार राह बहणू उठ हलंदे हलंदे वरी वेही रहे हलंदे हलंदे वेही रहे त इहो बि आज़ार आहे राह बहणू उठ ऐं कुड़कुणो भोताड़ यानी केतिरो बि कमु करीसि पर भोताड़ चवंदो आहे तूं कमु कोन कयो ही न कई ही न कई माना इहो माना मर्द वीचारे जे लाइ आज़ार आहे कुड़कुणो भोताड़ अहिड़े तरीक़े ते इन खे माना पहाको चइबो आहे ऐं असुर खोट जीअं वरी कबीर छा चयो त यारी रखो यार सां तूं मजूअ सां न मर यारी रखो यार सां तूं मजूअ सां न मर कलर मझां की न थिए तोणे ज़ाल प्यारी से जर कलर मझां की न थिए तोणे ज़ाल प्यारी से जर अक मझां अंब न थिए तोणे फुटी झले फर अको जेको आहे उहो बि अंब वांगुरु अंबड़ियूं झलींदो आहे पर अंब अंब आहे ऐं हुन जी वरी पंहिंजी आहे ॻाल्हि अक मझां अंब न थिए तोणे फुटी झले फर पर कांह मझां कमद न थिए तोणे ॻूड़ी झले घर फणीअ ॾींदे वार खुसे त खुसी वञे सच चवंदे यार रुसे त रुसी वञे अहिड़े नमूने सां जेकर पहाका वरी उन्हनि दोस्तनि सुघड़नि शाइरनि उन सागनि पहाकनि खे वरी सिटुनि में जोड़ियो जहिड़ी तरह सां हिकिड़ो नसीहत जो पहाको हक़ीक़त जो पहाको आजियां जो पहाको ठेठ पहाको पोइ उन पहाकनि में जीअं साईं कबीर शाह पहाको चयो त गुज़र ग़रीबी गुण भलो आहे निवड़त कुल निमाज़ तकबर तुंदी तर्ज तमाके कर रहम घणेरो राज ही जो भन वींदी जाड़ करे जीअं उॾर उॾामे बाज़ पोइ हाय हाय हणंदे हथड़ा नित न रहंदी नाज़ खण सिक सब्र जो साज़ कहत कीरत कबीर शाह चवे हाणे इहो आहे नसीहत जो पहाको मुरलीधर जेटली पंहिंजे चवणियुनि जे किताब में लिखे थो त चवणी उहो थोर अखरी जुमिलो आहे जेको पंहिंजी माना में इस्तेमालु थींदो आहे ऐं जॾहिं कंदे जेको पहाको आहे उहो लोक पसंदि जुमिलो आहे जेको पंहिंजी ॿोलीअ खां हटी करे ॿी ॿोलीअ में बि इस्तेमालु थींदो आहे उनखे असां पहाको चवंदा ऐं इन तशरीह सां लोक अदब में चवणियूं ऐं पहाका असांजो त लोक अदब मालामाल लॻो पियो जी नाज़रीन न्यूज़ स्पेशल प्रोग्राम में पहाकनि बाबति असां मुख़्तलिफ़ अदीब ॾाहा मुसवर ऐं लेखक जेके आहिनि तख़लीकार जेके आहिनि उन्हनि जा व्यूज़ ॿुधासीं ऐं मुख़्तलिफ़ जेको ॾाहा ऐं जेको आहे सो जेके सुघड़ आहिनि उन्हनि असांखे पहाका ॿुधाया पहाको ऐं चवणीअ में कहिड़ो फ़र्क़ु आहे ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा पहाका ऐं परगणनि जा पहाका अलॻि अलॻि जेको पहाका आहिनि हू बि असां ॿुधासीं वधीक कंहिं ॿिए प्रोग्राम में वेंदासीं तेसिताईं ॾींदा इजाज़त कैमरामैन इरफान ऐं परवेज़ आलमानी सां गॾु DM सुमरो KTN न्यूज़ ठारूशा।